Assalamu alaikum class. This is Altaf Ahmed and I welcome to all of you in Names Virtual Academy. Today we are going forward towards the next step of the tenses, which is present to be tense or the to be tenses, and we are starting the to be tenses from present to be tense. In Sindhi it is called Zaman Hal. To be जी माना है हुअण या थियण. ये टेंस छा ॾेखारींदा आहिनि, या कंहिं शइ जो हुअण ॾेखारींदा आहिनि या कंहिं शइ जो इहो थियण ॾेखारींदा आहिनि. ठीकु आहे. हाणे टू बी टेंसिस चाहे प्रेज़ेंट हुजे, चाहे पास्ट हुजे, चाहे फ्यूचर हुजे, सिर्फ़ु टे शयूं ॾेखारींदो आहे. सिर्फ़ु टे शयूं कहिड़ियूं? हाणे इट शोज़ ॾेखारींदो छा, चाहे सभु खां पहिरियों ॾेखारींदो आहे एग्ज़िस्टेंस. हाणे एग्ज़िस्टेंस जी माना आहे मौजूदगी कंहिं शइ जी, कंहिं माण्हू जी, कंहिं बि शइ जी, जानदार या बेजान शइ जी कंहिं जॻह ते मौजूदगी. अच्छा, इहो ॿियो टेंस ॿियो छा ॾेखारींदो आहे? इहो ॾेखारींदो आहे लोकेशन. का शइ किथे आहे, को माण्हू किथे आहे, का जानदार या बेजान शइ जेका आहे उहा किथे आहे, लोकेशन ॾेखारींदो आहे. टीं शइ इहा कहिड़ी ॾेखारींदो आहे? इहो टियों ॾेखारींदो आहे स्टेटस या पोज़ीशन. ठीकु आहे न. हाणे स्टेटस जो मतिलबु छा आहे? मर्तबो, मान, शान, जंहिंखे चऊंसि सोशल स्टेटस. ठीकु आहे न. सोशल स्टेटस या उन जी मुआशरे में उन शख़्स जी, उन शइ जी, उन जानदार जी, उन बेजान जी पोज़ीशन छा आहे उहा शइ ॾेखारींदो आहे. हाणे प्रेज़ेंट टू बी टेंस इहे टे शयूं ॾेखारींदा आहिनि. हाणे 100% के प्रेज़ेंट टू बी जी जेकॾहिं ॻाल्हि कंदासीं, इहे टे शयूं ॾेखारियूं वेंदियूं, लेकिन कॾहिं हलंदड़ वक़्त में, प्रेज़ेंट वक़्त में, तॾहिं असां इन खे जेको आहे प्रेज़ेंट टू बी टेंस चई सघंदासीं. जेकॾहिं टे शयूं ॾेखारियूं वञनि लेकिन पास्ट वारे टाइम में, गुज़िरियल वक़्त में, उनखे पास्ट टू बी चयो वेंदो. इहे टे शयूं ॾेखारियूं वञनि ईंदड़ वारे वक़्त में या ईंदड़ वारे वक़्त लाइ, त उनखे चइबो फ्यूचर टू बी टेंस. ठीकु आहे. अच्छा, हिन टेंस जी सभ खां वॾी ख़ासियत या सभ खां वॾो निशानी चऊंसि, सभ खां वॾी अहम सुञाण चऊंसि, उहा कहिड़ी आहे? इन टेंस में एक्शन वर्ब न हूंदो. हे मां लिखी छॾियो आहे, नो एक्शन वर्ब. ठीकु आहे न. इन टेंस में, टू बी टेंसिस में एक्शन वर्ब न हूंदो, क़तन न हूंदो. ठीकु आहे. अच्छा, इहो अॻु में मां तव्हांखे वर्ब जे लाइ पढ़ाए चुको आहियां, त वर्ब तमामु इम्पॉर्टेंट जेको आहे न पार्ट हूंदो आहे. ठीकु आहे. इंटीग्रल पार्ट ऑफ द सेंटेंस हूंदो आहे. इन खां बग़ैर ठही नथो सघे सेंटेंस. पोइ कंहिं सेंटेंस में सिर्फ़ु एक्शन वर्ब हूंदो, कंहिं सेंटेंस में हेल्पिंग वर्ब हूंदो, ऐं कंहिं में इहे जेके आहिनि सा ॿई हूंदा. ठीकु आहे. अच्छा, हाणे अचूं था जीअं ॿिया टेंसिस असां सिखिया आहिनि, इन जूं बि टे शयूं इंपॉर्टेंट आहिनि. सभ खां पहिरियों सिंबल आहिनि सिंधी. इन टेंस जी यानी प्रेज़ेंट टू बी जी सिंधी में निशानियूं छा आहिनि? सिंधी में आहे आहिनि, आहियूं, आहियां. हाणे प्रेज़ेंट परफेक्ट में ऐं प्रेज़ेंट कंटिन्यूअस में असां इहे निशानियूं पढ़ी चुका आहियूं. हाणे प्रेज़ेंट कंटिन्यूअस में असां पढ़ी चुका आहियूं रहियो आहे, रहिया आहिनि, रहियूं आहिनि, उहे आहिनि, आहे, आहियूं, इहे असां पढ़ी चुका आहियूं. फ़र्क़ु छा आहे? हुन में रहियो बि लॻल हुयो, हाणे हिन में कोई रहियो न आहे. अच्छा, प्रेज़ेंट परफेक्ट में असां पढ़ियो होसीं त यो आहे, या आहिनि, यूं आहिनि, छॾियो आहे, चुको आहे, चुका आहिनि, वग़ैरह वग़ैरह. ठीकु आहे. हाणे हिते न छॾियो आहे, न चुको आहे, न चुका आहे, न रहियो आहे, न रहिया आहे, सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु छा आहे? आहिनि. हाणे प्रेज़ेंट कंटिन्यूअस में, प्रेज़ेंट परफेक्ट में एक्शन वर्ब्स हुया, हिन में एक्शन वर्ब बिल्कुलु बि न आहे. ठीकु आहे. हाणे इहा इन टेंस जेका आहे क्लियर हिकिड़ी सुञाण आहे, आइडेंटिफिकेशन आहे. ठीकु आहे. अच्छा, इहे निशानियूं हूंदियूं लेकिन एक्शन वर्ब न हूंदो. उन खां पोइ इंग्लिश हेल्पिंग वर्ब इन टेंस जा कहिड़ा आहिनि? उहे टे आहिनि. हिकु आहे इज़, ॿियो आहे एम, ॿियो आहे आर. हाणे इज़ कंहिं कंहिं सां इस्तेमालु थींदो जेकॾहिं सब्जेक्ट जी जॻह ते ही, शी, इट या सिंगुलर नाउन हुजे, उन्हनि सां हेल्पिंग वर्ब जे तौर ते कहिड़ो जेको आहे वर्ब इस्तेमालु थींदो, हेल्पिंग वर्ब, उहो इज़ इस्तेमालु थींदो. उन खां पोइ ॿियो आहे एम. एम सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु आहे सां इस्तेमालु थींदो आहे. ठीकु आहे. उन खां पोइ आहे आर. आर कंहिं कंहिं सां इस्तेमालु थींदो आहे वी, यू, दे एंड प्लूरल नाउन्स. प्लूरल नाउन्स सां हेल्पिंग वर्ब जेको लॻंदो उहो सो लॻंदो आर. ठीकु आहे. उन खां पोइ फॉर्मेशन. हाणे फॉर्मेशन बि तव्हां यादि रखे छॾो कि टू बी टेंसिस जी फॉर्मेशन सेम रहंदी आहे. ठीकु आहे. सवाइ फ्यूचर जे, फ्यूचर में जीअं शल बी हूंदो, विल बी हूंदो, तो स्प्लिट थी वेंदा, ॿ वर्ड्स आहिनि. अदरवाइज़ पास्ट जी, प्रेज़ेंट जी सेम रहंदी. हाणे सभ खां पहिरियों पॉज़िटिव. हाणे जेकॾहिं पॉज़िटिव सेंटेंस हुजे, प्रेज़ेंट टू बी जो हुजे, प्रेज़ेंट टू बी जे पॉज़िटिव खे कीअं सुञाणींदासीं? इन्हनि मुंहिंजा को बि हिकु लॻल हुजेसि, निशानी आहे, आहिनि, आहियूं, आहियां, वग़ैरह वग़ैरह या वग़ैरह. ॿियो
एक्शन वर्ब उन में ना हुजे, हे हुजन एक्शन वर्ब ना हुजे, इट मीन्स कि वो जुमलो प्रेजेंट टू बी जो आहे जेकॾहिं पॉजिटिव सेंस जो आहे, पॉजिटिव फॉर्म जो आहे, सब खां पहिरियों तव्हां छा रखंदव सब्जेक्ट, सब्जेक्ट खां पोइ हेल्पिंग वर्ब। हाँ सब्जेक्ट इन्हनि मंझां को आहे त उन सां लॻंदो इज़, सब्जेक्ट हे आहे त लॻंदो एम, सब्जेक्ट इन्हनि मंझां आहे त लॻंदो आर, हेल्पिंग वर्ब उन खां पोइ ऑब्जेक्ट माने नो एक्शन वर्ब। उन खां पोइ नेगेटिव जो जुमिलो आहे ऐं प्रेजेंट टू बी जो जुमिलो आहे, सभ खां पहिरियों लॻंदो सब्जेक्ट, सब्जेक्ट खां बाद में लॻंदो हेल्पिंग वर्ब, हेल्पिंग वर्ब खां बाद में लॻंदो नॉट, उन खां पोइ लॻंदो ऑब्जेक्ट फुल स्टॉप। उन खां पोइ इंटेरोगेटिव जो सेंटेंस आहे ऐं प्रेजेंट टू बी जो सेंटेंस आहे त सभ खां पहिरियों लॻंदो हेल्पिंग वर्ब, हेल्पिंग वर्ब खां पोइ सब्जेक्ट ऐं उन खां पोइ एक्शन वर्ब आहे कोन, उन खां पोइ ऑब्जेक्ट, पोइ क्वेश्चन मार्क। ठीकु, इंटेरोगेटिव एंड नेगेटिव आहे जेकॾहिं त सभ खां पहिरियों हेल्पिंग वर्ब, हेल्पिंग वर्ब खां पोइ सब्जेक्ट, हेल्पिंग वर्ब सब्जेक्ट जी मुनासिबत सां लॻंदो। ठीकु, उन खां पोइ नॉट, नॉट खां पोइ ऑब्जेक्ट, ऑब्जेक्ट खां पोइ क्वेश्चन मार्क। हे आहे इन जी फॉर्मेशन। ठीकु, हाणे असां एग्जाम्पल्स में चऊं था, पहिरियों जुमिलो मिसाल जे तौर ते जेको असां खणूं था उहो आहे मां घर में आहियां। हाणे मां घर में आहियां, उहे टे शयूं आहिनि न, इन्हनि टिनि मंझां इहो छा थो ॾेखारे, इन्हनि टिनी मंझां मां घर में आहियां इहो ॾेखारे थो एग्ज़िस्टेंस, मौजूदगी ॾेखारे थो। किथे मौजूदगी ॾेखारे थो, घर में। अच्छा, पहिरियों त ॾेखारे थो मौजूदगी एग्ज़िस्टेंस, पोइ इनखे लोकेशन में बि काउंट करे सघो था, त लोकेशन बि ॿुधाए थो किथे आहियां मां, घर में आहियां। मौजूदगी भी ॾेखारे थो, एग्जिस्टेंस भी, एंड साइमल्टेनियसली इट आल्सो शोज़ द लोकेशन ऑफ द सब्जेक्ट, दैट वेयर दैट सब्जेक्ट लोकेट्स, त उहो सब्जेक्ट उन टाइम किथे आहे। ठीकु आहे, मां घर में आहियां। हाणे मां घर में आहियां इहो इंग्लिश में कीअं थींदो, इहो इंग्लिश में थींदो कि आई एम। हाणे अच्छा, मां घर में आहियां, सभ खां पहिरियों इन जी तव्हां निशानी ॾिसंदव, ऐं निशानी छा आहे, आहियां, उहो हिते तव्हां ॾिसी सघो था, आहिनि, उहो हे आहियां लॻल आहे। ठीकु आहे, अच्छा, ॿी निशानी नो एक्शन वर्ब, इन में तव्हां ॾिसी सघो था कोई कमु नथो थिए पियो, कोई एक्शन वर्ब इन में न आहे, सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु छा थो ॾेखारियो वञे, एग्ज़िस्टेंस या लोकेशन थी ॾेखारी वञे पई इन में। इन जे करे असां वी आर 100% श्योर कि दिस सेंटेंस बिलोंग्स टू प्रेजेंट टू बी टेंस। ठीकु आहे, हाणे पॉजिटिव जो सेंटेंस आहे, कोई सवाल कोन्हे, कोई इनकार कोन्हे, सभ खां पहिरियों छा रखंदासीं सब्जेक्ट, सब्जेक्ट आहे मां यानी आई, उन खां पोइ हेल्पिंग वर्ब, आई सां हेल्पिंग वर्ब कहिड़ो लॻंदो, एम, आई एम। अच्छा, उन खां पोइ ऑब्जेक्ट घर में, एट होम बि चई सघोसि था, डायरेक्ट होम बि। अच्छा, हाणे जीअं मां तव्हांखे अर्ज़ु कयो त हाणे असां वटि आहिस्ता आहिस्ता जेको आहे अमेरिकन इंग्लिश जेको आहे ज़्यादा एक्टिव थींदी थी वञे। अॻु में जेका ब्रिटिश इंग्लिश हुई उन में चवंदो आई एम एट होम, माना वर्डिंग जी क्लियर कई वेंदी एट होम। ठीकु आहे, बाक़ी हाणे जेका अमेरिकन अचे थी, जंहिंखे मॉडर्न ट्रेंड्स जे मुताबिक़ चऊंसि इंग्लिश जेका अचे थी पई असां वटि, उन में डायरेक्टली चवंदा आहिनि आई एम होम, एट होम न चवंदा आहिनि, डायरेक्ट चवंदा आहिनि आई एम होम। ठीकु आहे, पोइ तव्हां एट होम लिखंदव तॾहिं बि जुमिलो सही काउंट थींदो तव्हांजो, डायरेक्ट होम लिखंदव तॾहिं बि जुमिलो सही काउंट थींदो तव्हांजो, तॾहिं मां ब्रैकेट में एट खे लिखी छॾियो आहे। ठीकु आहे, मां घर में आहियां, आई एम होम या आई एम एट होम। साॻे खे नेगेटिव में कन्वर्ट कंदासीं, सभ खां पहिरियों सब्जेक्ट आई, उन खां पोइ हेल्पिंग वर्ब आई सां एम, उन खां पोइ नॉट, उन खां पोइ ऑब्जेक्ट आहे होम फुल स्टॉप। उन खां पोइ अचो इंटेरोगेटिव ऐं नेगेटिव, इंटेरोगेटिव ते अचूं था, सभ खां पहिरियों हेल्पिंग वर्ब एम, हाणे एम ॿाहिरि अची वियो, ए कैपिटल थी वियो। ठीकु, उन खां पोइ सब्जेक्ट आहे हमेशह कैपिटल ई रहंदो आहे, उन खां पोइ एट हणोसि त तव्हां हणी सघोसि था, अदरवाइज़ डायरेक्ट ऑब्जेक्ट लॻंदो होम क्वेश्चन मार्क। इंटेरोगेटिव ऐं नेगेटिव आहे, सभ खां पहिरियों हेल्पिंग वर्ब यानी एम, उन खां पोइ सब्जेक्ट रखंदुसि आई, उन खां पोइ नॉट, उन खां पोइ आख़िर में ऑब्जेक्ट विच इज़ होम। हाणे एट रखणु चाहियो त रखे सघोसि था, न रखणु चाहियो त इट्स ओके, द सेंटेंस विल बी कंसिडर करेक्ट। अच्छा, हाणे ॿियो जुमिलो असां मिसाल जे तौर ते वठूं था, ॿिली वण जे हेठां आहे। हाणे इहो जुमिलो क्लियर तौर तव्हां सम्झी सघोसि था, छा ॾेखारे थो, लोकेशन ॾेखारे थो ॿिली जी, त ॿिली एक्ज़ैक्टली आहे किथे, किथे लोकेट थी करे पई। ठीकु आहे, हाणे हिन सेंटेंस खे जेकॾहिं तव्हां एग्ज़िस्टेंस सम्झोसि त हिन सेंटेंस खे तव्हां लोकेशन सम्झोसि। अच्छा, ॿिली वण जे हेठां आहे, हाणे आहे लॻल आहे, उहो हिते तव्हां निशानी ॾिसी सघोसि था, हिते तव्हां निशानी ॾिसी सघोसि था, एक्शन वर्ब कोई बि न आहे, कोई कमु नथो थिए पियो। पॉजिटिव जो सेंटेंस आहे, सभ खां पहिरियों सब्जेक्ट यानी ॿिली कैट, उन खां पोइ हेल्पिंग वर्ब, हाणे कैट सिंगुलर नाउन सां तव्हां ॾिसी सघो था इज़ लॻंदो, कैट इज़, उन खां पोइ आहे ऑब्जेक्ट, ऑब्जेक्ट अंडर द ट्री, कैट इज़ अंडर द ट्री। ठीकु, हाणे इन साॻे खे जेके नेगेटिव में कन्वर्ट कयूं त सभ खां पहिरियों सब्जेक्ट यानी कैट, हेल्पिंग वर्ब कैट सां लॻंदो इज़, उन खां पोइ नॉट, उन खां पोइ ऑब्जेक्ट अंडर द ट्री। हे थी वियो तव्हांजो जुमिलो। हाणे त ॿी जॻह न हुई ॿियनि फॉर्म्स में कन्वर्ट करण लाइ, इन जे लाइ मां इहो लिखियो आहे। उन खां पोइ अचो ॿियो आहे असां वटि, असां उस्ताद आहियूं।
ठीकु आहे। हाणे असां उस्ताद आहियूं, हाणे आहियूं हिते निशानी तव्हां ॾिसी सघो था, ओ हे आहियूं। ॿी इन सेंटेंस जी निशानी छा आहे? एक्शन वर्ब आहे ई कोन। इट मीन्स कि वी आर 100% श्योर दैट दिस सेंटेंस बिलोंग्स टू प्रेजेंट टू बी टेंस। ठीकु आहे। हाणे सभ खां पहिरियों सब्जेक्ट रखंदासीं, पॉजिटिव आहे, असां उस्ताद आहियूं। सभ खां पहिरियों सब्जेक्ट रखंदासीं वी। उन खां पोइ आहे हेल्पिंग वर्ब वी सां लॻंदो आर, हिते तव्हां ॾिसी सघो था वी सां आर लॻंदो आर। उन खां पोइ ऑब्जेक्ट आहे टीचर्स। हाणे असां उस्ताद आहियूं, इहो सेंटेंस छा थो ॾेखारे? इहो थो ॾेखारे स्टेटस या पोजीशन या लोकेशन चओसि। हाणे इहो सोशल स्टेटस आहे हिकु शख़्स जो, त उहो उस्ताद आहे, या असांजो इहो सोशल स्टेटस आहे, असांजी सोशल या पोजीशन इहा आहे त असां छा आहियूं? उस्ताद आहियूं। तव्हांजी सोशल पोजीशन या स्टेटस छा आहे? तव्हां स्टूडेंट्स आहियो। को इंजीनियर आहे, को डॉक्टर आहे, कोई छा आहे? इहे सभु छा आहिनि? इहे सोशल स्टेटस या पोजीशन्स आहिनि हिकु इंसान जूं। ठीकु आहे। अच्छा, उन खां पोइ साॻे खे जेको आहे मां नेगेटिव में कन्वर्ट करां थो। सभ खां पहिरियों सब्जेक्ट वी, उन खां पोइ हेल्पिंग वर्ब वी सां लॻंदो आर, उन खां पोइ नॉट, उन खां पोइ ऑब्जेक्ट टीचर्स, फुल स्टॉप। हाणे वी आहे प्लूरल में आहे, इन जे करे हिते मां टीचर्स आयो आहे। ठीकु। उन खां पोइ इंटेरोगेटिव में साॻे खे कन्वर्ट कयूं था त आर ए कैपिटल थी वेंदो। उन खां पोइ आहे सब्जेक्ट वी, उन खां पोइ आहे ऑब्जेक्ट टीचर्स, क्वेश्चन मार्क। हे तव्हांजो टेंस क्लियर थी वियो। उमेदु आहे तव्हांखे क्लियरली सम्झ में अची वियो हूंदो। ठीकु आहे। हाणे इन खां असां अॻिते मूव कयूं था पिया। हाणे अॼु इन टेंसिस सां गॾोगॾु जेको आहे तव्हांजे लाइ डोज़ आहे छाजो? सिनोनिम्स जो, वर्ड्स एंड सिनोनिम्स जो, उन्हनि जे सिमिलर वर्ड्स जो। हाणे सभ खां पहिरियों अॼु असां वटि जेको सिमिलर वर्ड आहे या सिनोनिम में जेको असां वटि वर्ड आहे उहो छा आहे? उहो आहे ब्रीफ। ठीकु आहे न। फॉर एग्ज़ाम्पल, आई हैड अ ब्रीफ डिस्क्रिप्शन ऑफ इट। आई हैड अ ब्रीफ, आई हैड नोन अ ब्रीफ स्टोरी ऑफ इट। मूंखे इन जी स्टोरी जो मुकमिल ख़बर न हुई, सिर्फ़ु मुख़्तसिर ख़बर हुई। ब्रीफ जी माना छा आहे? ब्रीफ जी माना आहे मुख़्तसिर। मुख़्तसिर सिनोनिम छा आहे? शॉर्ट। हाणे जेकॾहिं हिन जी माना मां वर्ड्स जी माना लिखी आहे, उहो हिननि जी वर्ड्स जी। हाणे हिन जी माना आहे सिनोनिम आहे, सिमिलर वर्ड आहे, त माना ज़ाहिर आहे हिन जी माना बि साॻी आहे। ब्रीफ माना मुख़्तसिर या थोरो, शॉर्ट माना बि मुख़्तसिर या थोरो। उन खां पोइ असां वटि आहे विचूपरेट। विचूपरेट जी माना छा आहे? बदनाम करणु या कंहिंखे गारियूं ॾियणु। ठीकु आहे। विचूपरेट जो जेको सिनोनिम या सिमिलर वर्ड आहे उहो छा आहे? अब्यूज़। अब्यूज़ माना बि गारियूं ॾियणु या कंहिंखे बुरो भलो चवणु। उन खां पोइ टियों आहे इनक्रेड्यूलस। इनक्रेड्यूलस स्पेल बि इन जी इंपॉर्टेंट थो ॾिसी छॾोसि। इनक्रेड्यूलस जी माना आहे बे एतबार, जंहिं ते एतबार न करे सघिजे। ठीकु आहे। क़ाबिल एतबार न हुजे। इनक्रेडिबल, इनक्रेड्यूलस जो जेको अदर वर्ड या सिमिलर वर्ड थींदो उहो थींदो अनरिलायबल। हाणे रिलायबल वर्ड असां अॻु में पढ़ी चुका आहियूं। रिलायबल क़ाबिल एतबार, क़ाबिल भरोसो। अनरिलायबल माना नाक़ाबिल एतबार। चोथों असां वटि आहे निगमा। निगमा जी माना छा आहे? गुझारत, जंहिंखे चऊं स्पिरोली, सिंधी में चवंदा आहियूं स्पिरोली, गुझारत। निगमा जी जेको सिनोनिम वर्ड असां वटि आहे उहो कहिड़ो आहे? पज़ल। पज़ल माना बि गुझारत। उन खां पोइ पंजों वर्ड असां वटि आहे सर्क्यूटस। सर्क्यूटस जी माना छा आहे? चक्करदार या फेरेदार, जेका शइ फिरंदी हुजे, चक्करनि में हुजे, उन खे चइबो आहे। हाणे इन जो जेको अदर वर्ड असां वटि कहिड़ो आहे? साइक्लिक। साइक्लिक, साइकिल सम्झंदा तव्हां, फेरा या फेर ॾियण वारी शइ जेका आहे, व्हील्स उन में लॻल हूंदा आहिनि। हाणे साइक्लिक माना फिरंदड़, फिरंदड़ जुरंदड़ या फेरेदार। ऐं छहों असां वटि आहे इमेशिएटेड। इमेशिएटेड जी माना आहे तमामु कमज़ोर, या जीअं चवंदा आहियूं न कंहिं माण्हू जा हॾा निकिरी आहिनि, गंढा निकिरी आहिनि, सफ़ा कमज़ोर थी वियो आहे, उन जे लाइ इहो वर्ड इस्तेमालु कयो वेंदो आहे इमेशिएटेड। हाणे इमेशिएटेड जो अदर वर्ड या सिमिलर वर्ड छा आहे? उहो आहे वेरी थिन, तमामु कमज़ोर, तमामु सनो। उन खां पोइ सतों आहे असां वटि लेथार्जी। लेथार्जी जी माना छा आहे? सुस्ती या आलस। चवंदा आहियूं न आई फील लेथार्जिक, अॼु मां तमामु सुस्ती या आरस फील कयां थो, थकावट फील कयां थो। हाणे लेथार्जी जेको वर्ड आहे इन जो जेको सिनोनिम वर्ड आहे उहो छा आहे? लेग्ज़िटी। लेग्ज़िटी। ठीकु आहे न। लेग्ज़िटी माना बि साॻी सुस्ती या आलस। अठों असां वटि वर्ड आहे डेलीगेट। हाणे डेलीगेट जी माना छा आहे? नायब या सफ़ीर। जॾहिं हिकु मुल्क ॿिए मुल्क में पंहिंजे लाइ को माण्हू मोकिलींदो आहे, या हिकु शहर खां ॿिए शहर में अॻु में बादशाह जॾहिं पंहिंजा माण्हू मोकिलींदा उन खे चइबो डेलीगेशन्स, यानी पंहिंजा सफ़ीर मोकिलींदो उन सां ॻाल्हाइण लाइ, ॻाल्हि ॿोल करण लाइ, या एग्रीमेंट्स करण लाइ, उन सां कोई बि मुआहिदो करण लाइ। डेलीगेट जी जेको सिनोनिम वर्ड आहे उहो छा आहे? रिप्रेज़ेंटेटिव। रिप्रेज़ेंटेटिव जी माना बि आहे नुमाइंदो या सफ़ीर। उन खां पोइ जो नओं वर्ड असां वटि आहे ज़ीलॉट। हाणे ज़ीलॉट जी माना छा आहे? सरगरम या मोस्ट एक्टिव जंहिंखे चऊंसि। ठीकु आहे न। उन जो सिनोनिम या सिमिलर वर्ड छा आहे? फैनेटिक। ज़ीलॉट जो सिनोनिम वर्ड फैनेटिक। उन खां पोइ ॾहों असां वटि वर्ड आहे यर्न या यर्न। ठीकु आहे। इन जी माना आहे चाहिणु, घुर्ज, तलब, एक्सट्रीमली इफ़ यू वांट समथिंग। हाणे इन जो जेको आहे सिनोनिम छा थींदो? रिक्वायर। ठीकु।
11 असां वटि वर्ड आहे येल। हाणे येल जी माना छा आहे? चीखण या रड़ियूं करणु, ठीकु आहे न। इन जो अदर वर्ड छा थींदो? शाउट, स्क्रीम बि चई सघोसि था। 12 जेको असां वटि वर्ड आहे उहा आहे योक। हाणे योक जी माना निकाह बि अथव, योक जी माना ज़ंजीर बि आहे, योक जी माना ग़ुलामी बि आहे। निकाह खां पोइ उहे माण्हू ग़ुलाम थी वेंदो आहे उहे माण्हू ग़ुलाम थी वेंदो आहे वीचारो, बदिजी वेंदो आहे। बहरहाल इहो तमामु मुक़दस पाकीज़ा रिश्तो आहे, लेकिन इहो मज़ाक में चवंदा आहियूं असां। योक जी माना आहे कड़ो, ग़ुलामी या ज़ंजीर, या इन जी माना निकाह में भी यूज़ कियो वेंदो अथव इहो वर्ड, ठीकु आहे। योक जो जेको सिनोनिम वर्ड आहे हार्नेस। योक जो असां अपोजिट वर्ड अॻु में पढ़ी चुका आहियूं। योक जो अपोजिट वर्ड इहो फ्रीडम, आज़ादी। हे ज़ंजीरी, ग़ुलामी, ठीकु आहे न। उन जो अपोजिट वर्ड जेको असां पढ़ियोसीं उहो पढ़ियोसीं असां फ्रीडम, आज़ादी। उन योक जो जेकॾहिं सिनोनिम जी ॻाल्हि कयूं त उहो छा आहे? हार्नेस। हार्नेस, हार्नेस जी माना बि कंहिंखे ॿधे विहाइणु, ग़ुलाम करे छॾणु। उन खां पोइ 13 असां वटि वर्ड आहे वेलर। हाणे वेलर जी माना छा आहे? बहादुरी। फॉर एग्ज़ाम्पल, यू हैड शोन अ परफॉर्मेंस ऑफ वेलर। तव्हां हिकिड़ी ज़बरदस्त बहादुरी वारी परफॉर्मेंस ॾेखारी आहे। वेलर जो अदर वर्ड छा थींदो? हीरोइज़्म, ठीकु आहे। उन खां पोइ 14 असां वटि वर्ड आहे वेग्रेंट। हाणे वेग्रेंट जी माना छा आहे? रोलू, आवारा, घुमंदड़ फिरंदड़, ठीकु आहे न। वेग्रेंट, वेग्रेंट जो जेको सिनोनिम या सिमिलर वर्ड या अदर वर्ड आहे उहो आहे रोविंग, ROVING। रोविंग माना बि घुमंदड़ फिरंदड़ या रुलण वारो। उन खां 15 असां वटि अॼु आख़िरी वर्ड आहे जो सिनोनिम असां वटि जेको आहे उहो छा आहे? वैन। हाणे वैन जेको आहे, वैन जी स्पेल बि इंपॉर्टेंट अथव, WANE, वैन। इहा यादि करे छॾो। वैन जी माना आहे लहणु, घटिजणु, या जंहिंखे चऊंसि ज़वाल जो अचणु, ठीकु आहे न। हिकु उरूज हूंदो आहे, उरूज जो जेको आहे अपोजिट आहे ज़वाल। उरूज माना मथे चढ़णु, मथे वञणु, इज़त में, हैसियत में, कंहिं शइ में। ऐं उनजो ज़वाल जेको आहे माना लहणु, घटिजणु, किरणु, ठीकु आहे न। हाणे वैन जो जेको आहे सिनोनिम आहे उहो छा आहे? डिक्लाइन। डिक्लाइन माना बि कंहिं शइ जो घटिजणु, हेठि किरणु, ज़वाल पज़ीर थियणु, ठीकु आहे। उमेदु आहे अॼु वारो लेक्चर तव्हांखे सम्झ अची वियो हूंदो। वॾी महिरबानी।